जेके बचपन जा ॾींहं हूंदा आहिनि न उहे तमामु सुठा हूंदा आहिनि। हर कंहिं इंसान खे जेको पंहिंजो बचपन उहो ॾाढो यादि हूंदो आहे, ॾाढो प्यारो हूंदो आहे, ॾाढो मिठो हूंदो आहे। ऐं बचपन जा दोस्त माना हिकदमि माखीअ वांगुरु हूंदा आहिनि, माखीअ वांगुरु। अॼु बि असां स्कूल छॾे करे मूंखे लॻे थो 40 साल थी विया, पर अॼु बि असां ॿी महीने में जेके 10, 12, 15 दोस्त गॾिजी सघंदा आहियूं, गॾजंदा आहियूं। 3-3, 4-4 कलाक गुज़री वेंदा आहिनि ॻाल्हियूं कंदे कंदे, खिलनि कंदे, हिक ॿिए जो टंग खिचींदे, पर काई फील न थींदी आहे ॿिनी टंग थो खिचे या छा थो थिए, हिकदमि ख़ुशि लॻा पिया हूंदा आहिनि। असां बचपन में 4 दोस्त हुआसीं, मां, दिनेश, सुनील, अनिल ऐं नरेन। 4 ॼणा पका दोस्त हुआसीं। ऐं हिक ॿिए जी हिकदमि सेटिंग तमामु सुठी हूंदी हुई, भई हिक ॿिए खे कीअं मैनेज करिणो आहे, हिक ॿिए खे सभु सेखारे रखियो हूंदोसीं। जेके अनिल ऐं सुनील हुआ न उहे पढ़ण में जाम होशियारु हुआ। हिकु दफ़ो हिकु ॿ ॻाल्हियूं ॿुधायांव थो। हिकु दफ़ो साइंस जो टेस्ट हुई, यूनिट टेस्ट हुई, 25 मार्क्स जी टेस्ट हुई करे, त अनिल ऐं सुनील पढ़ण में होशियारु आहे, उन्हनि खे 22-23 मार्क्स मिलियूं 25 मां। उहो हिकदमि होशियारु आहे, ख़ुशि हुआ करे। मां ऐं नरेन थोरा घटि हुआसीं। मां फेल थी वियुसि, मूंखे उन टेस्ट में मूंखे कुझु 8 मार्क्स आयूं, त जाम माना मां थोरो दुखी थी वियुसि, भई छा आहे करे ईअं करे। भई नरेन मुंहिंजे पासे में आयो, चई तुंहिंजो घणियूं मार्क्स आयूं अथई? मां चयो यार मूंखे 8 मिलियूं यार, मां त फेल थी वियुसि यार करे। चई यार छो थो चिंता करी, हा मूंखे 5 मार्क्स मिलियूं अथई। अरे उहा ॿुधी जो मूंखे ख़ुशी थी वई, अरे बाप रे, मुंहिंजे फेल थियण जो ॾुख ई भुलिजी वियो। भई केरु त आहे न मूंखां घटि, चिंता जी कहिड़ी ॻाल्हि आहे। हलो घर में आयुसि, पंहिंजी रिपोर्ट ॾेखारी, पीउ जा दड़का बड़का खाधमि। चयो हाणे खां पढ़ाई कंदासीं, हा बसि मां ध्यानु ॾियां थो करे ॻाल्हि उते हली वई। पर ॿिए ॾींहुं साॻिया लुट, हल भई वरी रांदि करणु वियासीं, सभु क्रिकेट रांदि कंदा हुआसीं। उन ॾींहुं ॿिए ॾींहुं अचण में घर में देरि थी वई ॾाढी, त मुंहिंजो डैडी पहिरीं अची वियो घर में। चईं किथे आहे दिनेश? त मुंहिंजी मम्मी चयो ॿाहिरि वियो आहे, ॼाण ईंदो हाणे अचण ते हूंदो। माउ हूंदी आहे न जेका उहा हमेशह ॻाल्हि खे ठारण जी कोशिशि कंदी आहे। पीउ जेको हूंदो आहे उहो उभांदो आहे, पर मुंहिंजे पीउ खे गुस्सो हुई, कल्ह फेल थिया हुआ, अॼु क्रिकेट रांदि करणु विया। सॼो फ़ोन कयईं, दोस्त ख़बर हुअसि कहिड़े दोस्त अथसि, सिधो रमेश हिनखे फ़ोन कयईं, सुनील खे। सुनील खे फ़ोन कयईं, हुन घर में हिन डैडी चयईं हू त घर में आहे कोन, भई ॿाहिरि ई किथे हूंदो करे। हिन जो मुंहिंजे डैडी जो गुस्सो अञा वधीक। वरी हुन अनिल खे फ़ोन कयईं, अनिल चयईं अरे तव्हां हाणे निकितो अथव, बसि 10 मिंटे में पहुचंदो। चई मां नरेन खां कुझु नोट्स वठी करे मां अचां थो करे। मुंहिंजो डैडी जीअं नरेन खे फ़ोन करे पियो, अञा फ़ोन लॻो हुउसि ऐं मां दर तां अंदरि आयुसि। हुन फ़ोन मुंहिंजे डैडी रखियईं न, नरेन खे पुछे दिनेश किथे आहे? चई दिनेश हिते ई वेठो आहे, पढ़ाई वेठो करे, ॻाल्हाईंदुसि तव्हां, हिकु फ़ोन ॾियांसि? हा चई ॻाल्हाई फ़ोन ते। नरेन मुंहिंजी आवाज़ बि ॻाल्हाए थो, पापा बसि मां हाणे नोट्स वठी करे मां 10 मिंटे में घर पहुचां थो, ऐं उते मां साम्हूं ई बीठो आहियां। हाणे तव्हां सोचो मुंहिंजी कहिड़ी हालत थी हूंदी। उहा मार ॾिनई, पुछो ई न करे। माना पहिरीं जेके माउ पीउ जेको मार ॾींदो हो न, उनखे फ़र्क़ु न पवंदो पुट खे लॻे थो नथो लॻे, जेसि ताईं उहो थको कोन्हे तेसि ताईं मार ॾींदो। मूंखे केतिरो लॻे छा थो, मतिलबु ई कोन्हे। एॾी मार ॾिनई जाम, एॾी बसि माना। उन खां पोइ मां चयो ठीकु आहे, वरी बि मां विच में आई, थोरी साइड में वठी करे थोरो बचाए वरितईं। पर उन ॾींहुं जेका मार खाधी न, मां अॼु ताईं अहिड़ी मार न खाधी। खड़ाहट। ॿिए ॾींहुं जीअं ऑफिस वञा पियो, मां किथां खणी वेठो हुउसि, भई वञे त वरी पोइ मां ॿाहिरि पढ़ां। ॿिए ॾींहुं आर्तवार हो, पढ़ां त डैडी किथे वञे पियो, वरी मुंहिंजे पासे में आयो। दोस्त त सुठा कया अथई, थोरो पढ़ाईअ में ध्यानु ॾे।